मुझे दुखन जो दींदो केरो हिसाब ॾाढो कासिर नवाज़ खे ॾिनो मोहबत में तो अज़ाब अॼु ॾे तूं मूंखे जवाब त छा खोचनी धार की छा थियो कुसूर थी वए जो दूर छा थियो कुसूर थी वए जो दूर मुझे सवाल जो जवाब दे जवाब दे जवाब दे मुझे दिल जे ज़ख्मन जो पंहिंजे ज़ुल्मन जो ओ बेरहम हिसाब दे हिसाब दे जवाब दे कासिर नवाज़ शाह छा करे सघंदो वध में वध रोई चुप खणी कंदो दाह जे क्याई पोइ बि छा थींदो इनखे कोन अज़ाब ॾे जवाब ॾे जवाब ॾे छा थियो कसूर थी वए जो दूर छा थियो कसूर थी वए जो दूर मुझे सवाल जो जवाब दे जवाब दे जवाब दे सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद जिए सिंध जिए लतीफ़ जी धरती जिए लतीफ़ जी ॿोली मां तव्हांजो पंहिंजो होस्ट सत्तार लाल उर्फ मजू दोस्तो अॼु महान शख़्सियत सिंध जी तारीख़ जो तमामु वॾो नालो यकीन कयो त मूं पंहिंजी बचपन खां वठी जेके हेसि ताईं ज़िंदगी आंदी आहे अलाह थो ॼाणे त मां उनजो एतिरो दीवानो आहियां एतिरो उनजो फ़रस्तार आहियां जो मां ईअं चवंदुमि शायदि को ॿियो न हूंदो मां तमामु घणी उन शख़्स सां मुहबत कंदो आहियां तमामु घणो उन सां प्यारु कंदो आहियां जॾहिं मां पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों दफ़ो उन महान हस्तीअ खे ॾिठो त यकीन कयो त मुंहिंजो दिमाग़ कमु न पियो करे ऐं मां साईं जे उते जॾहिं ख़बर पई त हीअ आहे सैयद कासिर नवाज़ शाह त मां उनजे क़दमनि ते वेही रहियुमि अॼु मां वॾो ख़ुशि नसीब आहियां जो शिकारपुर शहर में मौजूदु आहियां ऐं उन महान हस्ती महान कलाकार महान शाइर सां मुलाक़ात थी ऐं मुंहिंजी का अहिड़ी औकात न आहे मां एॾो को वॾो माण्हू न आहियां हिकिड़ो नंढड़ो फ़नकार